अहम खबर शेयर कर रहे हैं। कराची में जसकम रैली दौरान पुलिस कारकुनन विच में चक्रिन वारो मामलो सदर थाने ते सरकार की फरियाद ते 400 खां 500 कारकुनन ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाखिल किया वियो। केस में असलम खैरपुरी, डॉक्टर न्याज कालानी, इस्माइल नोतकानी, असद सिंधियार ऐं ॿिया नामज़द जवाबदारनि जे उकसाइण ते रैली में मौजूद 400 खां 500 मछरल माण्हुनि डंडनि ऐं पत्थरनि सां पुलिस ते हमलो कयो। केस जो मतन DSP माशूक शाह, SHO सदर इमरान जैदी ऐं ईसाई अब्दुल रज़ाक ॿिया अहलकार जख्मी थिया। मचरल कारकुनन सरकारी मोबाइलुनि खे नुक़सान पहुचायो। अहम खबर अवां सां शेयर कर रहे हैं। कराची में जसकम रैली दौरान पुलिस ऐं कारकुनन विच में चक्रियुनि वारो मामलो, जंहिंमें सदर थाने ते सरकार जी फरियाद ते 400 खां 500 कारकुनन ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाखिल कयो वियो। तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूद आहे कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर। जी बिल्कुल सदा गुज़रियल ॾींहुं जेको आहे जसकम जी रैली दौरान पुलिस ऐं कारकुननि में चक्रियूं थियूं, जंहिंजो सरकारी मुदत में सदर थाने ते केस दाख़िल कियो आहे। केस में 400 खां 500 माण्हुनि खे दहशतगर्दी एक्ट तहत शामिल कियो आहे। केस में असलम खैरपुरी, डॉक्टर न्याज कालानी ऐं डॉक्टर इस्माइल नोतानी, असद सिंधियार, अब्दुल सत्तार समेत जेके सभई कारकुन आहिनि उन्हनि खे शामिल कियो आहे। केस में जवाबदारनि ते उकसाइण ते रैली में मौजूद 400 खां 500 मछरल माण्हुनि जेको आहे डंडनि ऐं पत्थरनि सां पुलिस ते हमलो कयो। इहो केस में मतन ॾिनो वियो आहे। केस में ॼाणायो वियो आहे त DSP माशूक शाह, SHO सदर इमरान जैदी, ASI अब्दुल रज़ाक, एहलकार सिद्दीक शाहनवाज़, बिलावल इदरीस, गुलज़ार समेत ॿिया जेके पुलिस एहलकार आया उन्हनि खे ज़ख्मी कयो वियो। केस में इहो ॿुधायो वियो आहे त मछरियल माण्हुनि पारां सरकारी मोबाइल खे पिणु नुक़सान ॾिनो वियो ऐं जवाबदारनि मज़मूम मक़सद लाइ पुलिस ते हमलो कयो। जी ठीक है, अवां जी मेहरबानी आमिर अपडेट करण जे लाइ।